सबको भला 8:15 जो टाइम ॿुधाए 8:15 बजे माना छा माना 8:15 टाइम तव्हांजो मुक़ररु आहे माना वार्ड सर्वेंट खे तो उनखे तव्हां रजिस्टर ते विहारे छॾियो आहे जो मुंहिंजी मोबाइल में बैलेंस न वरी मां कार कंदुसि सही तव्हांजे पूरे अमले वटि सही तव्हां वटि बैलेंस न हूंदो 8:15 भला माना सभिनी बस समझ ॻाल्हि न आहे मां मुंहिंजो मुरी खे लाख करे कोठा मां 2 मिनट अॻिते पे सीधा निकिरी था जो रोड ते ट्रैफिक आहे हो मां बीहणो थो पए इहो ई हा असल में क्लार्क बेवा मां क्लार्क न आहियां मां वार्ड सर्वेंट आहियां क्लार्क बेवा छोकिरो मां वार्ड सर्वेंट आहियां ड्यूटी पे थो ॾियां इन्हनि माण्हुनि जो चवनि था ऑफिसर कयूं था न सेकंड बसि विहारियो ऑफिसर विहारियो डॉक्टर बि असां हुकुम जे बंदा ऑफिसर कराईंदा इहो इहा पर्ची असां कटींदो आहे शुरू खां मतलब अञा ते न पतो कयूं था जान बिन उनजो लेटर कढूं था मुंहिंजी वॾी ॻाल्हि त मुंहिंजी बैलेंस ई न आहे जो कॉल कयां हक़ीक़त पुछे जा ॻाल्हि साईं तव्हां माना हिनमहिल हॉस्पिटल जी हेॾी वॾी हॉस्पिटल था हलायो तव्हां बैलेंस माना न आहे यकीन हिते जेको अचे थो मरीज़ एक्सरे बि न आहे इहो हेल्थ खां पुछो मुंहिंजो हिते बीठो हूंदो आहे वार्ड बॉय बि को बीठो हूंदो तव्हां हिते छा आहियो मां पंपा पेट रहंदो पंपा पेट जी पोइ तव्हां छाजे लाइ कमु करे रहिया आहियो बस मेरी ना है स्टाफ एतिरो माण्हू अच्छा जंहिंजी ड्यूटी आहे उहो पाण किथे आहे पर इहो जेको वेठो असां तकलीफ़ हिकिड़ो शिविर लाखिया थी सघे उहो व्हाट्सएप हा हिकिड़ो उहो वेठो आहे इहे 5-10 मिंटनि में इहे सभु शइ चेंज थींदियूं सुबुह जो जीअं स्टाफ ईंदो आहे चेंज कराईंदा आहियूं सॼो हीउ कलो की आहे डॉक्टर साहब असांखे ॿुधायो त डेली चेंज कंदा आहिनि सिर्फ़ु हिननि खे अचण जो त हीउ डेली ईंदा आहिनि हीउ चेंज कंदा आहिनि तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी था सघो नंढड़ो मुलाज़िम रेसे चवंदा पर्चियूं हिते कटींदा हिते पखो न आहे ॾिसी था सघो हिनजी असल में तव्हां ॿुधायो पाण ॿुधायो हिनजी बिल्डिंग जी सिट जी छा पोजीशन जो पक पढ़ण लाइ ॿुधायो सॉरी इंटरव्यू मुंहिंजो मना थियो एमएस साहब सां ॻाल्हाए कयो इंटरव्यू असांखे मना थियल गवर्नमेंट मुलाज़िम तव्हांखे कीअं मना कयो मुंहिंजो मना एमएस साहब सां ॻाल्हाए सॉरी एमएस साहब सां तव्हांखे मना कीअं कयो मैनेजमेंट जो मना एमएस साहब सां प्लीज ॻाल्हायो उन तव्हांखे माना मना एमएस साहब सां एमएस साहब तरफ हेड हुओ ॻाल्हाए असांखे हेड सां तव्हां माना नथा ॻाल्हायो सॉरी सर मां न डिस्कस कंदो असां एमएस साहब डिस्कस कयो सर असां तव्हांखां क्वेश्चन था पुछा बरादर मुंहिंजो एमएस मुंहिंजो हेड वेठो आहे न सवाल ॿुधायो तव्हां ड्यूटी ते कहिड़े टाइम भाईजान एमएस साहब सां राब्तो कयो प्लीज सॉरी मां तव्हांखे नथो क्वेश्चन एमएस साहब सां राब्तो कयो प्लीज जेको तव्हांखे क्वेश्चन एमएस साहब सां कोन थियो आहे इलाज असांखे मूंखे गोॾनि खां हली नथो सघां सूर आहे मांदो ख़राब थी आहे ब्लड प्रेशर वधी थो वञे तकलीफ़ ॾाढी मां पाट खां हेठो कचे मां आयो आहियां महीने जी दवा कोन आई आहे उन जे बारे में तव्हां छा चओ छाटे जा मथां 8 खां 9 विच ते टाइम आहे 8 खां 9 टाइम हा विच ते 8 खां 9 टाइम ताईं तव्हां था चओ कंफर्म जी जी मां त न चयो तव्हांखे तव्हांजे अॻियां वेठो आहे छा चईंदा ठीक जेको सवाल पुछा कराइणो आहे तव्हां खां पुछा कराइणो अच्छा न जेको ॿुधाइणो आहे तव्हांखे जेको ॿुधे थो पाण ॿुधाइनि था पाण उहो तव्हां हुनजो पंहिंजो आहे त छो नथो ॿुधाए तव्हांखे तव्हांखे कहिड़ी कहिड़ी दवा जी नीड आहे सही नवा दवा त छा त बेसिक में जेके दवाऊं अचनि 24 ड्रग्स आहिनि उहे तक़रीबन छा त 60 आहिनि न वरी मां कॉल करणो सां कॉल करे घुराइण मुलाज़िम जे लाइ इहो त माना सुठो अमल न आहे भली न अचनि हुनखे ऑप्शन कंदासीं ॿाहिरि तव्हांजो एटीट्यूड जेको भाईजान एटीट्यूड जी ॻाल्हि आहे लॻे त एमएस तव्हां हो भाईजान एमएस जी ॻाल्हि कोन्हे तव्हां सिधी हींअर ब्लैकमेलिंग पिया कयो तव्हांजो क्वेश्चन ब्लैकमेलिंग ते शामिल आहे इहा ब्लैकमेलिंग था कयो नाज़रीन तव्हां ॾिसी था सघो हिनमहिल असां हिननि खे डिस्टर्ब करे रहिया आहियूं ऐं हिनमहिल हिननि जो लेजो तव्हां ॾिसी था सघो त सवेल हिननि जो छा लेजो ऐं हिनमहिल छा लेजो आहे एमएस साहिबु असांजे अॻियां वेठो आहे उन जे अॻियां माना असां सां कहिड़ी लैंग्वेज में ॻाल्हायो थो वञे असां हिननि खे ब्लैकमेल था कयूं हे असांजी ब्लैकमेलिटी आहे असां हिननि खे ब्लैकमेल था कयूं दवा जो था पुछा करायूं त दवा कोन्हे का स्टोर कीपर वटि उन जे बारे में माना कोन आहे चादरूं के माना मटाए पियो थो वेठो ड्यूटी हिकिड़ी ॿिए शइ जी उते बि माना असां ग़लतूं असां ब्लैकमेल था कयूं बिल्कुलु करे चुका हा उन्हनि खे दवा तव्हां लिखी न मुंहिंजो एमएस साहब डॉक्टर साहब हिकु मां दवा लिखो असां रजिस्टर में जी भाईजान लिखी सघे थो मतिलबु भाईजान इहो इशू कोन्हे ज़रूरु को एमरजेंसी जो हूंदो प्रॉब्लम थी सघे त असां ॾिसी सघंदो मर्ज़ त कोन्हे न तव्हां डॉक्टर त न आहियो भाईजान मेल स्टाफ नर्स आहियां मां मेल स्टाफ नर्स आहियां पोइ तव्हां छो चयो त मां नथो लिखी सघां एमएस साहिब थो लिखी सघे एमएस साहिब थो चए लिखी सर आख़िर माना जेके मरीज़ अचनि था
उन्हनि खे चवंदा आहियूं त जेको आहे होॾे वॉश बेसिन ते वञनि साबुण वाबुण सां हथ वथ धोई ऐं जेको आहे पोइ अचनि हेॾे अंदरि। अस्सलामुअलैकुम। जीअं त मां आहियां आसिफ रज़ा। कल्ह राति असां लाइव प्रोग्राम कयोसीं। असांखे उन लाइव प्रोग्राम में असांजे हिकिड़े दोस्त कंप्लेंट कई त जेको आहे सीता विलेज में जेकी आहे हॉस्पिटल में का बि माना फैसिलिटी कोन्हे का। सो उन जे लाइ अॼु असां सीता विलेज में आया आहियूं। हीअ असांजी बोर्ड ॾिसी था सघो असांजी बैक साइड में। सो अंदरि हली असां ॾिसंदासीं अमलो आयो आहे या न आयो आहे, उनजे बारे में पुछा कराईंदासीं। छो जो हिन वक़्तु जेको टाइम आहे 8 टाइम थी रहियो आहे ऐं हीअ जेको टाइम आहे डॉक्टर जी ड्यूटी जो टाइम आहे। सो अंदरि हली असां ॾिसंदासीं छा डॉक्टर मौजूदु आहिनि या न आहिनि। 8 बजे 8 बजे को हाँ तव्हांखे पर्ची वग़ैरह मिली आहे अंदरों? न अचे न ॾियनि न पर्ची। छा हिन वक़्तु असां अंदरि हलंदासीं हॉस्पिटल जे अंदरि ॾिसंदासीं डॉक्टर पंहिंजी ड्यूटी ते मौजूदु आहिनि या न आहिनि। फ़िलहालु मरीज़नि जेको आहे असांखे ॿुधायो आहे त उन्हनि खे न पर्ची मिली आहे न कंहिं माना रिलीफ ॾिनी आहे। सो अंदरि हली असां ॾिसंदासीं डॉक्टर मौजूदु आहिनि या न आहिनि मौजूदु। अच्छा साईं हिकिड़ो सुवालु तव्हांखो, जेको फौरन कंहिंखे घुरायो वञे एमरजेंसी त एमरजेंसी हूंदी आहे, हूंदा आहियूं ज़िंदगी ऐं मौत जो सवाल हूंदो आहे। असां हूंदा आहियूं हिते हिकिड़ो न ॿियो हूंदो आहे, सही। पर जेकॾहिं ॿिए जी ज़रूरत पवंदी आहे न त फौरन कंदा आहिनि। असां बसि 5 मिंट भला जेसिताईं मरीज़ ईंदो या पटी न कंदा असां पहुचंदा आहियूं अची, सम्झो न। अच्छा साईं हिमल ॿियो जेको अमलो आहे उहो न आहे पोइ त उन जे बारे में तव्हां छा चवंदो? उहो अची वेंदो आहे, पर हाणे आहे जेको एमरजेंसी कोरोना जे करे। साईं कोरोना माना एमरजेंसी में डॉक्टरनि खे मौजूदु वेहणो आहे ऐं हितां जो इंचार्ज केरु आहे साईं हिमल? डॉक्टर मोहम्मद बख्श चांडियो। डॉक्टर मोहम्मद बख्श चांडियो उहो हिमल माना मेडिकल ऑफिसर आहिनि मथो ऐं एमरजेंसी ड्यूटी उन जे मथो आहे। ड्यूटी छा आहे त एमरजेंसी हूंदी आहे न, इन में माना सभु पंहिंजूं ड्यूटियूं अलॻि हूंदियूं आहिनि रखियलूं। इंचार्ज उहो आहे, बाक़ी जेके ड्यूटी वारा सभु अची वेंदा आहिनि। जीअं फ़र्ज़ु करे टाइम जेको आहे तव्हां आया आहियो, तव्हांजी ड्यूटी टाइम छा आहे? 8। तव्हांजी ड्यूटी टाइम 8 आहे ऐं डॉक्टरनि जो ड्यूटी टाइम छा आहे? 10 न उन्हनि जो बि साॻियो टाइम आहे। त पोइ हिमल तव्हां पाण मां ॾिसी रहिया आहियो त अंदरि सॼी असुल में न ऑफिसुनि में जेका हाणे पोयूं त लेडी डॉक्टर हूंदो आहे, उहे अञा बसि अचण वारियूं आहिनि, पर सिराई जेसिताईं सफ़ाई दफ़ाई कंदा पोइ बची ईंदा आहिनि। हाणे तव्हां हिते माना स्वीपर हो? हा हिते टोटल माना घणा स्वीपर आहिनि? स्वीपर आहिनि 2 आहिनि। फ़िलहालु तव्हां मौजूदु हो? फ़िलहालु असां मौजूदु। ॿियो किथे आहे? हिकिड़ो विया ॾींहुं दुकान ते लही। दुकान ते लही वियो आहे? हा छाजे लाइ लही वियो आहे साईं? वठण जो सफ़ाई कपिड़ो वठण जो। कपिड़ो वठणु वियो आहे, घटि में घटि अधु कलाकु असांखे थियो आहे माना साईं कपिड़ो वठणु वियो आहे। अधु कलाकु किथे थियो आहे? हाणे वियो आहे सर्वर जे नाले आहे, चयोमांसि हाणे वियो आहे 10 मिंट। हिते जेके मरीज़ था अचनि साईं, असां पाण अधु कलाकु थियो आहे असां हिते बीठा आहियूं, तव्हां चयो कपिड़ो वठणु वियो आहे। ठीकु आहे, सही ॻाल्हि आहे। तव्हां साईं नालो पंहिंजो साईं? जावेद। तव्हां हिते स्वीपर हो? हा। तव्हांजी साईं घणी सैलरी आहे? सैलरी मुंहिंजी 39,000 खन आहे। 39,000 रुपया। तव्हांजी ड्यूटी टाइम छा आहे? ड्यूटी 8 खां 2 ताईं। 8 खां वठी 2 बजे ताईं? हा। उन खां पोइ? उन खां पोइ बसि वांदा हूंदा आहियूं। ॿिया स्वीपर कोन ईंदा आहिनि? ॿिया स्वीपर ईंदा आहिनि शिफ्ट ते 2 बजे खां पोइ ॿ थींदा आहियूं, असां हलंदा आहियूं शिफ्ट, वरी ॿियो स्वीपर ईंदा आहिनि शिफ्ट में। ठीकु आहे साईं, महिरबानी साईं। अहिड़े तो अच्छा हीअ ॾिसंदा हलिजो त हीअ जेकी आहे पाणी जी टंकी आहे। हाणे जेकॾहिं असां सवालु कंदासीं त रमज़ान शरीफ़ जे करे चवंदा त असांखे हिन खे बंदि कयो वियो आहे, पर हिन में पाणी जो को नालो निशान न आहे। का बि टंकी वर्क नथी करे। हॉस्पिटल सॼी जी सॼी माना खस्ता हालत में आहे। अच्छा तव्हां ॾिसी था सघो हीअ एमरजेंसी वार्ड आहे। हे हाणे एमरजेंसी वार्ड आहे। एमरजेंसी वार्ड तव्हां ॾिसी था सघो। एमरजेंसी वार्ड जी तव्हां पाणी हालत ॾिसो। सिर्फ़ु ही मिशन पई आहे ऐं हीअ सिर्फ़ु 2 बेड पिया आहिनि ऐं हिनमहिल हे सफ़ाई करे रहिया आहिनि। असांजे अचण खां पहिरियों त का बि शइ कोन हुई। तव्हां हिन साइड बि ॾिसी था सघो। हीअ साईं एमरजेंसी वार्ड आहे, जिथे माना नाज़ुक जेके मरीज़ हूंदा आहिनि, जेके खस्ता हालत में जेके पंहिंजी ज़िंदगी माना जंग विढ़ंदा आहिनि, उन्हनि खे हिते आंदो वेंदो आहे। हीअ एमरजेंसी वार्ड आहे ऐं तव्हां ॾिसी था सघो इन जी कंडीशन। ऐं इन खां अलावा असां तव्हांखे ॿियो रूम ॾिसींदासीं जेको बेड ते शिफ्ट कंदा आहिनि। असां जेको पहिरियों रूम आहे बेडनि जो, इहो छाजा माना साईं बेड पिया आहिनि? बेड मरीज़नि जा हिते माना कंहिंखे रखियो वेंदो आहे? एमरजेंसी को धकी फटी ईंदो आहे त हुते वेठा हिन बेडनि ते रखियो वेंदो आहे।
अचो नदीन असां तव्हांखे बेड ॾसियूं त उहे बेड कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा VIP बेड आहिनि। माना खस्ता हालत में आहे। अधे जी ॻाल्हि सही हुई त सीता विलेज में का फैसिलिटी कोन्हे का। असां लाइव प्रोग्राम में वेठा हुआसीं, उन अधे असां सां जेकी ॻाल्हि कई बिल्कुलु दुरुस्त कई त हिते का फैसिलिटी कोन्हे का। बेडनि जी तव्हां हालत था ॾिसी सघो, एमरजेंसी माना नाफ़िज़ आहे। सो हिते पखो न हुजण जे करे उहो हितां शिफ्ट थी विया आहिनि। हिते पखो बि न माना हिकु मौजूदु न आहे, हिकु खसीस पखो बि मौजूदु न आहे। सीता विलेज में असां महिल मौजूदु हूं। हिन महिल असां सीता विलेज में मौजूदु हूं। असां तव्हांखे ॿुधाईंदा था हलूं त असां महिल सीता विलेज में मौजूदु आहियूं। हीअ सीता जी हॉस्पिटल आहे जंहिंमें हिकु फैन बि मौजूदु न आहे। हिकु पर्ची काउंटर जेको हेतिरो VIP ठहियलु आहे, शायदि हिन ते केतिरो ख़र्चु थियो हूंदो, पर फैन जे करे हिते उहे नथा वेहनि। उहो रजिस्टर एंट्री थींदी आहे, उहो असां सां गॾु मौजूदु आहे, उन खां असां पुछा कराईंदासीं। साईं तव्हां हिते रजिस्टर एंट्री ते मौजूदु आहियो त हिते घणा मरीज़ ईंदा आहिनि? मरीज़ घटि में 100 200 300 ताईं ईंदा साईं 200 300 मरीज़ OPD हूंदी आहे। OPD हूंदी आहे। अच्छा साईं हिते भला माना दवा वग़ैरह तव्हां सभु कुझु आहे, सभु कुझु तव्हां ॾियो था? सभु कुझु ॾींदा। ॿाहिरि जेके मरीज़ वेठा उहे पिया चवनि असांजी दवाऊं ॿाहिरि हूंदियूं, सभु कुझु तव्हां बसि करे वेहंदव त तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी। साईं असां बसि करे माना वेहंदासीं, माना ॾिसंदव न तव्हां। हा सॼी ॾिसंदव, जेको मरीज़ चवंदा हीअ शइ कोन्हे का, हीअ शइ कोन्हे का, सभिनी खे दवा थी मिले। उहो को बि माण्हू कोन थो रहिजे। पर तव्हांजो जेको जवाबु आहे त माना तव्हां बसि करे वेहंदो, ॾिसंदव त तव्हां माण्हू खे ख़बर सॼी पवंदी न त माण्हू जेको ॿाहिरि आहे त दाहूं कनि था पिया त हीअ शइ नथी मिले, हीअ शइ फ़िलहाल त तव्हां था दाऊं कयो। असां नथा कयूं न दाहूं। अच्छा भला ईअं हॉस्पिटल जी तव्हां पाणी हालत था ॾिसी पोइ इहो सघो, केरु करे? जेको आहे कंहिंजो कमु आहे? सही कंहिंजो कमु? MN MPN जो कमु आहे, असांजो त कोन्हे। असां त मुलाज़िम आहियूं। लिखण कंहिंजो कमु आहे? हा लेटर लिखण कंहिंजो कमु? लेटर लिखी माण्हू सर्वे करे या माप करे पोइ बि कोन था ठाहिनि त असां छा कंदासीं करे? असां नंढड़ा मुलाज़िम आहियूं न बाबा, असांजे हथ त कोन्हे असां ठाराईंदासीं। अच्छा गवर्नमेंट ठाराईंदी। तव्हांजी एंट्री जे हिसाब सां हिते घणा माना मरीज़ था अचनि? माना हिते घटि में घटि पोइ बि OPD असांजी 350 300 ताईं आहे। अच्छा साईं ड्यूटी टाइम छा आहे हितां? ड्यूटी 8 ड्यूटी टाइम आहे। ऐं हिनमहिल टाइम घणो थो थिए? हिनमहिल 8:15 थिया हूंदा। 8:15 थिया आहिनि? घड़ी चेक कंदो साईं? साईं 8 टाइम ड्यूटी जो आहे। जेको एम्बुलेंस जो ड्राइवर आहे तव्हां इहो ॿुधाईंदो त एम्बुलेंस जा ड्राइवर घणा आहिनि? हिनमहिल ॿई मौजूदु आहिनि एम्बुलेंस जा? हिकिड़ो एमरजेंसीअ मां मंझंदि खां पोइ 2 बजे खां 8 खां वठी 2 बजे ताईं हिकिड़ो आहे, वरी 8 खां वठी सॼी राति वरी ॿियो आहे, सुबुह 8 पहिला। अच्छा साईं तव्हां माना पहुची था वञो पंहिंजे टाइम ते? बाक़ी ॿिया माना डॉक्टर टाइम ते नथा? साहब वारा बि वेठा आहिनि। इहे वाला मशीन भला बंदि पई आहे? मिशन जे बारे में तव्हां छा चवंदो? रमज़ान शरीफ़ जे करे बंदि कई अथव या रमज़ान शरीफ़ जे करे? जेको मौजूदु आहे माना हितां जो मेडिकल ऑफिसर आहे डॉक्टर मोहम्मद बख्श चांडियो साहब, उन खां असां पुछा कराईंदासीं त सिविल हॉस्पिटल आख़िर अहिड़ी खस्ता हालत में छो आहे? बिल्डिंग जी भई जान, बिल्डिंग जी हालत अहिड़ी आहे जो असां पाण मुलाज़िम वीचारा अंदरि आहिनि जेके वेठल आहिनि। इहा हालत आहे जो माना किरण ते छित पोएं पासे ॾांहुं तव्हांखे मां विज़िट करायां थो, सॼी छित डैमेज लॻी पई आहे। बाक़ी स्टाफ जेको रमज़ान शरीफ़ जे करे थोरो लेट सेट ॿाहिरियां स्टाफ जेके अचे थो उहो लेट सेट अची वेंदो आहे। 9 तक़रीबन 8:30 9 ते अची वेंदो आहे। मतिलबु बाक़ी ॿियो मसइलो हुजे त पुछा कयो। मेडिसन बि असां वटि फस्ट क्लास हॉस्पिटल जो 8 खां वठी 2 बजे ताईं आहे। 2 बजे ताईं? हिनमहिल ताईं घणा जेके आहिनि जेके ड्यूटी ते हिते स्टाफ ते मौजूदु आहिनि ऐं घणा न आहिनि? हा ॾेखारियूं तव्हांखे। ॿाहिरि आहिनि स्टाफ, हिकु हिन रमज़ान शरीफ़ आहे, ॿियो वरी दादू खां हिन खां लाड़काणे खां डॉक्टर ईंदो आहे, हिकिड़ो असांजो ईंदो आहे ख़ैरपुर नाथन शाह खां, हिकिड़ो ईंदो आहे असांजो अञा मेल स्टाफ नर्स आहे असांजो फुलजी खां, मतिलबु दादू खां बि ईंदा अथव 2 ॼणा जे बरान नालो अथव। डॉक्टर न ईंदा आहिनि, उहे स्टोर कीपर आहिनि। स्टोर कीपर आहे, ॿियो डिस्पेंसर आहे। मतिलबु स्टाफ जी ॻाल्हि थी कयां, टोटल स्टाफ जी त मतिलबु 12 बि अचे थो, उन करे लेट सेट थी वञे। ॿियो त वरी ख़बर अथव त ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, हींअर ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, उन करे वीचारनि सां परेशानी थिए थी। ट्रांसपोर्ट जे करे रमज़ान शरीफ़ आहे थोरो ॾुखियाई थिए थी, बाक़ी हूं तक़रीबन मतिलबु रेगुलर 8 बजे अची वेंदा आहिनि। हिते जेको माना आहे एमरजेंसी वार्ड, हा हा एमरजेंसी वार्ड में जेको परियां जेको वार्ड आहे जी जी उहो सॼो खस्ता हालत में आहे। बेड खे हली तव्हां शीट त तव्हां हली चेक कयो, हली तव्हां शीट चेक कजो। जी भई शीट ईअं थी लॻे त सालनि खां वठी ईअं जो ईअं पई आहे।
ऐं असां हिते अमले खां माना पुछा था करायूं हा। अधो चए थो त माना रड़ियूं तव्हां फसकंदो त तव्हां अच्छा जर्सी जो न न न न न इहो ख़राबु आहे। मां हाली तव्हांखे ॾिसो मदद करायां थो, ॾिसूं था। हाज़िर